मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। मुज़िज़ सामीन, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां सभिनी खे भलीकार। आऊं आहियां अवांजो पंहिंजो अली नवाज़ आरिसर। मुज़िज़ सामीन, रेडियो वॉइस ऑफ सिंध जे हिन प्रोग्राम दावत जा ॾस में असां सिंधी अदब में औरतुनि जो हिसो जे सिरे हेठि प्रोग्राम कंदा रहिया आहियूं। असांजे अॼोके हिन प्रोग्राम जूं जेके टे मानाइतूं लेखिकाऊं आहिनि से आहिनि नबीला शाह, नजमा पंवर ऐं नजमा नूर फिलबोतो। सभ खां पहिरीं आउं अव्हांजे अॻियां नबीला शाह जो तारफ़ी खाको पेश कंदुसि। नबीला शाह सिंध जे सियासी, समाजी, अदबी दुनिया में सुञाती वेंदड़ क़ौमी कारकुन ऐं शाइरा, घण पढ़े क़ौमी शऊर रखंदड़ औरत हुई। 1988 ईस्वी क़ौमी तारीख़ जो भरपूर ऐं शऊरी दौर हो। उन वक़्तु शाह लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में कंप्यूटर साइंस में पढ़ंदी हुई। सिंधियुनि में हर बाशऊर माण्हू क़ौमी तारीख़ सां लाॻापियल हो ऐं हूअ बि पंहिंजे केतिरनि साथियाणियुनि सां गॾु मुकमल शऊरी सघ सां क़ौमी तारीख़ सां लाॻापिजी वई हुई। हुन सभ खां पहिरियां 1988 ईस्वी वारे क़ौमी इताद जे जलसे में शिरकत कई। नबीला शाह पंहिंजे नीरनि अखड़ियुनि में सिंध जी आज़ादीअ जा ख़ूबसूरत ख्वाब सजाए रखिया हुआ। हू उन्हनि ख़ूबसूरत ख्वाबनि जी साबिया लाइ सभु लाॻापा लाइ सुहिणीअ वांगुरु क़ौमी जिदोजहद जी लहरनि में लुड़ी वई ऐं ससूअ वांगुरु जंग ऐं जबल जागण जो उज़म करे ज़मीन में थी वई। हुन पंहिंजे अंदर जी सचाईअ ख़ातिर घर ॿार ऐं दुनिया बि गौर करे छॾी। हू बहितरीन शाइरा, क़ौमी कारकुन ऐं समाज सुधारक हुई। हिन जी शाइरी सिंध जी सिंध में सिंदूर जीअं हुई। उनजे हर लफ़्ज़ जी धड़कन में सिंध जा साह समायल आहिनि। हिन शाइरीअ में लफ़्ज़नि खे सिंध जे वसी काइनात जा सजदा कराया आहिनि। नाम्यारे शाइर ऐं अदीब डॉक्टर अब्दुल सुमरे संद हयाती में ई हुन बाबति लिखियो हो त नबीला शाह कविता नगर में निकोर नालो हूंदे बि तख़युल ऐं एहसासनि जी उॾाम सां ईअं महसूस थी कराए ॼण ॾात जे सफ़र में हुन कई कशाला कढिया आहिनि। संदसि सुहिणा, सचा ऐं पुख़्ता वीचार संदसि फ़िक्र जी गहराई जो अक्स आहिनि। नबीला लफ़्ज़नि जे रंगनि सां सपननि ऐं सादियाउनि जा हिंदलख रेखाउनि जहिड़ा ख़ूबसूरत अक्स ऐं नक्श शहरी कैनवास ते ठाहींदी रहे थी। नबीला जी शाइरी जी इनफरादियत इहा आहे त हू ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ कैफ़ियतनि खे दाख़िली जज़्बनि जे सॾ सां जदीद अंदाज़ में समाए सघे थी, जंहिंजी झलक संदसि शाइरीअ में पसी सघिजे थी। आऊं मोहतरम अब्दुल सुमरे जी राय सां मुतफ़िक़ आहियां। नबीला शाह जो नालो पंहिंजे दौर जी बहितरीन शाइराउनि में शुमार थींदो हो। उनजी सॼी शाइरी क़ौमी रंग में रचियल आहे। हिन निहायती ख़ूबसूरत नज़म सिरजा आहिनि जिन मां ख़ूबसूरत सिंध खे पसी सघिजे थो। ऐं चाहियां थो त संदसि कुझु नज़म अव्हांजे साम्हूं पेश कंदो हलां। सभ खां पहिरीं नए सफ़र जो पंध। मां माज़ीअ खां मोकिलाए ज़िंदगीअ जे नए सफ़र ते निकिती आहियां।
मां माज़ीअ खां मोकिलाए ज़िंदगीअ जे नए सफ़र ते निकिती आहियां। जंहिंजी पुॼाणीअ ते बीठो मुंहिंजो आईंदो आहे मुंहिंजे इस्तक़बाल लाइ। नए सफ़र जे पंध में थकिजी जंहिं जाइ ते बीठी आहियां हुनखे मुंहिंजो हाल चवनि था। हाल जो मुंहिंजे आईंदे तां रोशन न आहे पर मुंहिंजे माज़ीअ खां बहितर आहे। तॾहिं पंहिंजे हाल खां हाणे वञणु घुरां थी पर ही मुंहिंजो हाल त मूंखे कीअं छॾे थो। मां पंहिंजे आईंदे लाइ हरदम आती आहियां। मुंहिंजे इस्तक़बाल जे लाइ सजन खां हू बीठो आहे। हीअं न थिए जो थकिजी मुंहिंजे पहुचण खां ई अॻु में मूंखां थी हू दूर वञे। या वरी थी ॿियो नज़म मोती मंज़िल असुल। जीअण लाइ जतन था कनि माण्हू मूंखां मरण जी आरज़ू में जीअण नथो थिए। निंड त सुम्ही रही आहे लॻे थो मौत बि मरी वियो आहे। जिस्म मां निकिरे साह निड़ीअ में फासी पियो आहे। जिस्म फटके थो मगर साह निकिरे नथो। सकरात जहिड़ी ज़िंदगी मूंखे घुरिजे नथी। तूं झूलनि जे मौसम में रुॻो तूं निटण उस तूं ततल वारीअ जियां ज़िंदगी तूं कड़ो ज़हर मोती अमृत सचो ज़िंदगी बेमाग आहे को पीतरो मौत सचो माग मोती मंज़िल असुल। या वरी ही नज़म अचो मूंखे सज़ा ॾियो। ज़मीन जा खुदाओ अचो मूंखे सज़ा ॾियो। कुझु मासूमियत कुझु क़ुर्बानियुनि कुझु सचाइनि ऐं कुझु वफ़ादारनि जी सज़ा ॾियो। अचो मारियो मूंखे अञा बि ज़ोर सां पथर हणो। जेतिरा करे सघो था सड़ियल दिलि मथां ओतिरा सितम करियो। मां गुनाहगार तव्हां बि अचो मूंखे सज़ा ॾियो। कुझु पंहिंजनि कुझु वक़्तु हालात मारियो आहे मूंखे का कसर न छॾियो। कुझु तव्हां बि सवाबु खटो मुंहिंजे जीअण जो पाप छो था खणो। तक़दीर जे मारियलनि खे तामतुनि जा नश्तर हणो। अचो मारियो मूंखे सज़ा ॾियो। कहिड़ा गुज़र ॿ टे कंकरियूं तूं हणी वञ मथां तुंहिंजी दिलि में बि का हसरत रहिजी वञे। ज़माने जे ज़ुल्म जी इंतिहा मूं ॾिठी मगर मुंहिंजे सब्र जी इंतिहा खे कंहिं न ॾिठो। मुंहिंजी क़िस्मत में जेको हो लिखियलु सो मूंखे मिलियो। मुंहिंजे बेवस बर्बादियुनि ते खिली वठो मां मोहबतनि जे क़ाबिल ई न आहियां। मूंसां बेइंतिहा नफ़रत करियो ज़माने जा खुदाओ अचो मूंखे सज़ा ॾियो। अचो मारियो मूंखे। हिन जो सिंध जे आज़ादीअ में पुख़्तो वेसा हो ऐं हू उन वेसा सां सिंध जी विशाल धरतीअ ते बेखौफ़ घुमंदी हुई। पर हिनखे सिंध जी सींध सवारण खां अॻु में नामनियाद क़ौम परस्त अॻवान कादर मगसीअ जी दरंदगी ऐं वहशत क़तल करे छॾियो। खेसि मंझता तौरु सिंध जे खाउड़ी क़ौम परस्त अदीब ख़ाकी जोए साञा जो ख़ासि नंबर शाया कयो हो ऐं संदसि कातलनि खे बेनकाब कयो हो। नबीला शाह सिंध जे क़ौम परस्त शाइर मुख़्तियार मलक सां 19 अगस्त 1989 ईस्वी ते प्यार जी शादी कई जंहिंमां खेसि 2 ॿारड़ा संगार ऐं प्रीत आहिनि। मौजूद सामाईन असांजे अॼोके प्रोग्राम जी ॿी लेखिका शाइरा कहाणीकार ॿारणे अदब जी सर्जणा रहे नजमा पंवर। नामवर शाइरा कहाणीकार ऐं ॿाराणे रिसाले गुलफुल जी एडिटर नजमा पंवर 1965 ईस्वी धारे शादीपल्ली ज़िले उमरकोट में मोहम्मद इब्राहिम पंवर जे घर में जनमु वरितो। जीअं त संदसि वालिद जी नौकिरी जामशोरे में हूंदी हुई जंहिं करे हुन तालीम हैदराबाद में पिराई। शुरूआती तालीम मीरा स्कूल हैदराबाद में, इंटर ज़ुबैदा कॉलेज हैदराबाद ऐं MA पॉलिटिकल साइंस में सिंध यूनिवर्सिटीअ मां कई। तालीम पूरी करे हू सिंधी अदबी बोर्ड में मुलाज़मत सां लॻी जिते शुरू में कंप्यूटर ऑपरेटर पोइ जॾहिं अदबी बोर्ड पारां ॿारनि जो शोबो क़ाइमु कयो वियो ऐं हिनखे हुन शोबे जो इंचार्ज करे रखियो वियो। कुझु वक़्तु सर्चूं रिसाले जी सब एडिटर रही। पाण हिन वक़्तु ॿारनि जे रिसाले गुलफुल जी एडिटर आहे। हिन सर्चूं में सब एडिटर तौरु केतिरनि नामवर लेखकाउनि जा इंटरव्यू कया जेके निहायती शाहकार इंटरव्यू आहिनि। हिन जॾहिं गुलफुल खे संभालियो त हुन में ॿारनि जी दिलचस्पीअ खे वधाइण लाइ केतिरा ई नवां सिलसिला शुरू कयाई। इनामी मुक़ाबिला रखियाई। ख़ासि तौरु शाह लतीफ़ जे शहरनि जी माना वारो सिलसिलो न रुॻो दिलचस्पीअ जो बाहिस आहे पर ॿारनि खे शाह लतीफ़ बाबति ॼाण ॾियण जो हिकु बहितरीनु सिलसिलो बि आहे।
ऐं जदीद टेक्नोलॉजीअ खे साम्हूं रखंदे कंप्यूटर वग़ैरह अहिड़ा कई बि मज़मून शामिल कंदी रही। ॿाराणो अदब जीअं त बुनियादु हूंदो आहे ऐं बुनियाद ई मज़बूत हूंदो त हुन ते कहिड़ी बि वॾी ऐं शानदार इमारत अॾे सघिजे थी। असांजी लेखिका बि सिंधी अदब जे बुनियाद खे मज़बूत करण जी कोशिशि कंदी रहे थी। इहा ई संदसि तामीरी सोच सिंधी अदब जे पीढ़ खे मज़बूत कंदी। हिन गुलफुल जा केतिरा ई ख़ासि नंबर पिणु शाया कया आहिनि जिन में कंप्यूटर ऐं इंटरव्यू नंबर शाहकार आहिनि। नजमा पंवर रोशन ख़्याल लेखिका आहे। हिन लिखण जी शुरूआति नंढपण खां ई कई छाकाणि जो हुन वक़्तु जामशोरे जो माहौल अदबी हूंदो हो। सिंध जा नाले वारा अदीब जामशोरे में रहंदा हुआ ऐं संदसि भाउ नियाज़ पंवर बि अदबी हल्के सां लाॻापियल हो ऐं पाण सुठो शाइर बि आहे। नियाज़ अदबी ज़ोक़ ऐं शौक़ु हुअण करे घर में अदबी किताब ऐं ॿाराणा रिसाला चिण जंहिं ॿार जा परचा आणींदो हो उन्हनि रिसालनि खे ॾिसी हिनखे लिखण जो शौक़ु जाॻियो। कई हिन 8 में पढ़ाईअ दौरान मज़मून लिखणु शुरू कया। 86-87 ईस्वी में खेसि 12 मज़मून ते इनाम मिलियो। हुन बाद हिन कहाणियूं लिखणु शुरू कयूं। शुरू में ॿारनि लाइ कहाणियूं लिखियाईं, पोइ वॾनि लाइ बि कहाणियूं लिखाईं जेके मिरान सरतियूं सुगड़नि सत ऐं ॿियनि रिसालनि में छपियूं। हुन खां पोइ संदसि लाड़ो शाइरीअ ॾांहुं थियो त हिन कहाणियूं लिखणु छॾे ॾिनियूं ऐं तसलसल सां शाइरी करणु लॻी। हिन वक़्तु संदसि शुमार सुठनि शाइराउनि में थिए थो। नजमा पंवर जी शाइरीअ में रोशन ख़्याली घणी आहे। हूअ हिन समाज जी सोच ऐं अहसासनि जो कठ करणु ॼाणे थी। हिन जा ख़्याल क़ौमी रंग में रंगियल आहिनि। संदसि शाइरीअ में रोमानियत आहे त मंज़र निगारी बि आहे। अहिड़ी ख़ूबसूरत मंज़र निगारी संदसि हिन गज़ल मां ॾिसी सघिजे थी। मूं कुझु न घुरियो हो तोखां परी तूं मुर्कनि खे त विराई आ। मूं कुझु न घुरियो हो तोखां परी तूं मुर्कनि खे त विराई आ। मूं सुर्कनि खे संगीत ॾिनूं को तूं गीत करे को ॻाई आ। मूं मोतियनि जी माला पोई तूं ख़ुशबू खे फैलाई आ। मूं चोॾीअ ते सिंगार कयो तूं चांडो की चवराई आ। मूं लुड़क ॻाढ़िया जे गलड़नि तां तूं पंहिंजो पांध पुसाई आ। तूं पंहिंजो पांध पुसाई आ। नजमा जो ई गज़ल भरपूर एहसासनि जी तर्जमानी कंदड़ आहे। रोमानियत सां भरपूर इन गज़ल में कहिड़ी न ख़ूबसूरत लफ़्ज़नि में मयार ॾिनल आहे। सुॾकनि खे संगीत बणाए गीत करे ॻाइण चांडो की चवराइण जहिड़ियूं तशबीहूं वाक़ई मुर्कनि खे विराइनि थियूं। हिन गज़ल मां संदसि शाइरानी पुख़्तगी ॿोलीअ जी मिठास लहजो असलूब केॾो न वणंदड़ आहे। हूअं बि थर ऐं लाड़ वारे पासे जे शाइराउनि जी ॿोलीअ खे फितरी हुसन मिलियल आहे ऐं ॿोलीअ में एतिरी त वुसत आहे जो हुन मां लफ़्ज़नि जी चूंड करण महिल बि शाइर सोच में मुब्तला थियो वञे। थर ऐं लाड़ खे तशबीहनि जी सरज़मीन चइजे त को बि वॾा न थींदो छाकाणि जो शाह लतीफ़ खां वेंदे शेख अयाज़ ताईं केतिरनि ई शाइरनि जी शाइरीअ में लाड़ जे पले सुगदासी चांवरनि जी ख़ुशबू थर जी मिटीअ जी महक कारूं जहिड़े चोटियुनि तां निशारा करे वहंदड़ मींहं जे झिम जहिड़ो तासीर पसी सघिजे थो। असांजी हिन शाइरा जी सॼी शाइरीअ में हिन जे कोमल जज़्बनि जा ख़ूबसूरत अहसास चिटियल आहिनि जिन में मूमल ऐं मारवी जी पाकदामनी ऐं औरत जी अज़मत जा केतिरा ई मीनार उभा बीठल नज़र अचनि था। अहिड़ो ई हिकु ॿियो लफ़्ज़नि सां कमतार गज़ल पेश करियां थो जंहिं मां संदसि हौसलो हिमत ऐं उमीद जो किरणूं रोशन नज़र अचे थो। ॾाढ सदा की रहंदो ॾाढ सदा की रहंदो ज़ुल्म हिकु ॾींहुं नेठि त फुटंदो कारीअ राति जी कुख मां सुवारी बनजी उथंदो जेको दीवार पोयां हिकु ॾींहुं नेठि त साम्हूं ईंदो मूंखे ख़ुशबू महकाए वई ख़ुशबू लहर खे केरु जलींदो दरिया दरिया सोचूं केरु किनारो बनजी सुरंदो सारा चंड ऐं राति निमाणी मूंसां साथ उन्हनि जो हूंदो हिन गज़ल जी उणत ऐं तानीअ पेके खे ॾिसे त हिन में तशबीह ऐं इशारा पंहिंजी निज ख़ूबसूरतीअ सां इफ़रादी बढ़ाए रखनि था। सारी राति सुवाई बनजी उथंदो लफ़्ज़नि में सजल माना खे फिट आहे ऐं सुबुह जे सुनहरे सिज जो उभरण जो केतिरो न पुख़्तो यकीन
नजमा जी शाइरी निज अवामी ॿोलीअ में रचियल आहे। ख़ुशबूअ जी लहर जलण, दरिया जेतिरी वसी सोच, किनारो बणिजी सुरण जी लफ़्ज़ आम त आहिनि, उन्हनि में वसी सोच ऐं रोशन ख़्यालीअ जो ॾिठो रोशन थियल आहे। नजमा पवर न रुॻो शाइरीअ में सुंदर सोचूं समाए ॼाणे, पर हिन जी हर सोच सुंदरता सां चमकार आहे। जॾहिं मूंखां गुल फुल बाबति पुछो त वराणे असांजो ॿारहं अदब ॾींहुं ॾींहुं ख़तमु थींदो वञे। एतिरनि जो तइदादु तमामु घटि थी वियो आहे ऐं शहरनि जा ॿार पंहिंजे माउ जी ॿोलीअ खे सम्झनि ई कोन था। सुलसिल में जेतिरा बि लिखंदड़ आहिनि ऐं जेके बि ख़त अचनि था ॿारहाड़ियुनि मां अचनि था। नजमा जी इहा ॻाल्हि ध्यानु छिकाईंदड़ आहे, छाकाणि जो मजमूई तौर ते ॾिसे थो त असांजे सिंधी अदब में ॿारहं अदब बंदि थी वियो आहे। असांजो सिंधी माण्हू पंहिंजे ॿारनि जो सिंधी ॿोलीअ तरफ़ ध्यानु छिकाइण लाइ तयारु न आहे। इहो सिलसिलो बरक़रार रहियो त असांजो ईंदड़ नसुल त सिंधी ॿोलीअ में ॻाल्हाए बि न सघंदो। में अब्दुल सलामी पवार सां शादी कई, खेसि हिकु धीउ जो औलाद आहे। साम्हूं असांजे अॼोके प्रोग्राम जी शाइरा नजमा पवर ऐं असांजे अॼोके प्रोग्राम जी तीन शाइरा आहे नजमा नूर फिल्पतो। सिंध जी नामवर शाइरा नजमा नूर फिल्पतो 80 वारे ॾहाके खां लिखणु शुरू कयो ऐं शाइरीअ में रहनुमाई नामवर सहाफ़ी ऐं अदीब शोभान वक़्त खां वरिताईं, जेको उन वक़्तु नई ज़िंदगी जो एडिटर हो। खेसि इल्म उरूज जे सभिनी वज़ननि खां वाक़ुफ़ु कयो ऐं संदसि पहिरियों गीत 1985 ईस्वी में नई ज़िंदगीअ में छापियो। उन बैदि हिन बाक़ाइदे लिखणु शुरू कयो ऐं अञा ताईं लिखी अचे। हू शाइर, कालमनिगार, मुसविर ऐं कहाणीकार आहे। नजमा नूर ॻोठ साइदा खैरपुर मीरठ में 19 जून 1958 ईस्वी ते नूर मोहम्मद फिल्पोते जे घर में जनमु वरितो। इब्तिदाई तालीम मक़ामी तरह हासिल कयई। BEd ओल्ड कैंपस हैदराबाद मां, MA इस्लामियात ऐं MA सोशियोलॉजी, मास्टर्स वुमेन मैनेजमेंट लंडन यूनिवर्सिटी मां 2000 ईस्वी में पास कयई। हाणे हिन वक़्तु शाह लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में सोशियोलॉजी शोबे जी चेयरपर्सन ऐं वुमेन केयर जी इंचार्ज आहे। हिन खे खैरपुर यूनिवर्सिटीअ में अदबी माहौल मिलियो। तनवीर अब्बासी जहिड़े शाइर जी सोबत में रहंदे हिन जी शाइरीअ में न रुॻो पुख़्तगी आई, पर फनी ऐं फिक्री गहराई पिणु मिली। हिन शाइरीअ में फितरत निगारीअ जी बहितरीन अकासी कई आहे ऐं आसपास जे माहौल जी फितरत खे चुराए हिन अहिड़ा त ख़ूबसूरत गीत सिरजिया आहिनि जिन में काइनात जो समूरो सन समायल आहे ऐं संदसि शाइरीअ में कुदरत जो चिट नुमाया नज़र अचे थो। हू पंहिंजी शाइरीअ बाबति पाण लिखे थी, फितरी हुस्न मुंहिंजी कमज़ोरी आहे ऐं भरपूर असरात छॾे थो दिलि ऐं दिमाग़ ते, ऐं फितरी नज़ारा हमेशह दिलि ऐं दिमाग़ ते नक्श थी वेंदा आहिनि। कुझु मंज़र अहिड़ा आहिनि जेके दिलि खे तमामु घणो वणंदा आहिनि, जेके मुंहिंजी शाइरीअ में चिटे नमूने अयान बि आहिनि। नजमा शाइरीअ जे सभिनी सिन्फ़नि गीत, गज़ल, काफ़ियूं, वायूं ऐं नज़म ते तबाज़माई कई आहे ऐं सभिनी सिन्फ़नि में भरपूर निभाउ कयो आहे। संदसि हिकु गीत ऐं हिते पेश करियां थो जेको भरपूर रिदम सां ॻाए बि सघिजे थो। जान झुरंदी रही राति रोअंदी रही, जान झुरंदी रही राति रोअंदी रही, आस टुटंदी रही तूं न आएं फिरी। जान झुरंदी रही राति रोअंदी रही, आस टुटंदी रही तूं न आएं फिरी। मींहं वसंदा रहिया, पट पुसंदा रहिया, साज़ वॼंदा रहिया, हीर भुलंदी रही तूं न आएं फिरी। संग पचंदा रहिया, खेत खजंदा रहिया, रंग रचंदा रहिया, प्रीत पचंदी रही तूं न आएं फिरी, तूं न आएं फिरी। ही गीत फितरत जी केॾी न ख़ूबसूरत अकासी कंदड़ आहिनि ऐं निहायत दिलकश ऐं ख़ूबसूरतीअ सां राति, मींहं, पट, हीर, साज़, संग, रंग, खेत ऐं प्रीत खे गीत में समाए गीत खे अमरता बख़्शी आहे। अहिड़ीअ तरह जा समूरा गीत प्रीत या पूर पचाईंदड़ बि आहिनि त अहसासनि जी कथ कंदड़ बि। केतिरा ई अहिड़ा गीत बि आहिनि जेके पढ़ण सां लिंग कंडारिजो वञनि। अहिड़ो ई गीत जेको दर्द जूं रगूं ताणियो विझे ऐं हर माण्हूअ खे पंहिंजे हीअं में वॾ पवंदे महसूसु कराए थो। छोलियनि संजनि ॿाहुनि में
थोजन संजन बाहुन में धारियां थी हयाती मां, गुजरे थो जो पाणीअ में हिकु अहिड़ो शरारो आ, दर्द खां मां घायल कदमनि में सदा आयल, यादुनि जे तखंडरनि में वीरान मुनारो आ, वीरान मुनारो आ। नजमा गीत खां अलावा गज़ल में बि भरपूर मंज़र निगारी कई आहे ऐं तशबीहूं बि ख़ूबसूरत तराशियूं आहिनि। संदसि हिकिड़े गज़ल जूं बस तूं परंदड़नि सां वंड कजनि थियूं। उजागिल राता कारी मथां तिरबा ता भारी, उजागिल राता कारी मथां तिरबा ता भारी, न का काल आहे किरणनि में न की रोशन जान आहे। जेतोड़े किन सितनि जो पसमंदर को चङो न आहे, पर उॾाए दौर जे अकासी न्यायती शाश्ता अंदाज़ में कयल आहे। या वरी संदसि हिन गज़ल में केतिरियूं ई उमीदूं समायल आहिनि। उदासीअ जा लम्हा सदा कीअं रहंदा, उदासीअ जा लम्हा सदा कीअं रहंदा, ख़ुशी ख़ुदि असां ॾे हली ईंदी, फिज़ा में थी मस्ती तमन्ना गुलनि जी, त शबनम चुमण लाइ गुलनि खे सॾींदी, त शबनम चुमण लाइ गुलनि खे सॾींदी। अहिड़ा केतिरा ई गज़ल आहिनि जिन में नाज़बूअ जी ख़ुशबू, चमन में बार जामन जहिड़ा मंज़र समायल आहिनि। संदसि ख़्याल केॾो न वणंदड़ ऐं हक़ीक़त निगारीअ ते ॿधल आहे। गुल त नाया किताब जो कोई, गुल त नाया किताब जो कोई, जो सुकां पियो सुफ़न जे सीने में, न की आबी मुसाफ़िर आया मांजो तरां लहरनि संदे सफ़ीने में, मां बाया आदमी इंसान को घड़ियल बुत त नाया पथर जो, दिलि बि मुंहिंजी न आहे पथर जी जेका धड़के न मुंहिंजे सीने में। नजमा जी शाइरीअ जे हवाले सां नामवर शाइर तनवीर अब्बासी लिखियो आहे। नगमगी खां पोइ ॿी ख़ूबी जेका नजमा नूर जी शाइरीअ में आहे उहा आहे तग़ज़ुल। हूअं त नजमा गज़ल गीत नज़म ऐं काफ़ीअ जी सिनफ़ में लिखियो आहे, पर गज़लनि में तग़ज़ुल जो ख़ासि ख़्यालु रखियो अथई, छो त तग़ज़ुल ई उन घाड़े ते जी सूंह आहे। नजमा गीत गज़ल खां पोइ काफ़ी ऐं वाई बि बहितरीनु लिखी आहे, पर आऊं हिते आख़िर में संदसि हिकु नज़म जो कुझु सितूं ॾियां थो, जेको नज़म हिन बदीन में आयल सामूडी तूफ़ान में मुतासिरीन ते लिखियो आहे। हिन नज़म में दर्द जी पीड़ा खे जीअं हिन शाइरा पेश कयो आहे, शायदि ई को करे सघियो हुजे। जंग जर वया ॿुधी संग सर वया ॿुधी, जंग जर वया ॿुधी संग सर वया ॿुधी, वाट लट में लटी अख न हिकु पल सुठी, वाट लट में लटी अख न हिकु पल सुठी, फुल्का साणा थिया ॾाढा रांगा थिया, नाए रत जी रती अख न हिकु पल सुठी, माओ रड़ंदी रही सस में सरंदी रही, कोठे कूमल कुठी अख न हिकु पल सुठी, हाल मरंदा विया लाल लुड़ंदा विया, जान जोरे विधी अख न हिकु पल सुठी। नजमा नूर फिलपोटो बहितरीन शाइरा ऐं कलम नवीस आहे। संदसि शाइरीअ जो पहिरियों मजमूओ चंडे अजरक जे नाले सां मशल पब्लिकेशन खैरपुर मीरठ पारां 2000 ईस्वी में छपजी पधिरो थियो, जंहिंजो शानदार मुआर डॉक्टर तनवीर अब्बासी लिखियो आहे। नातिया शाइरीअ जो मजमूओ नूरल वरा जे नाले सां 2013 ईस्वी में छपियो। नजमा नूर फिलपोटो 2016 6 खां 2008 ईस्वी ताईं रोज़ानी ख़बरूं अख़बार में सुबुह जो सलाम जे सिरे हेठि हफ़्तेवार कालम लिखंदी रही ऐं कुझु अर्सो रोज़ानी सोभ में बि लिखियाई। संदसि उन्हनि कालमनि खे भरपूर मोट मिली। बाद में उन्हनि कालमनि खे सहेड़े सुबुह जे सलाम जे नाले सां किताबी सूरत में पधिरो कयो वियो। हू कुझु अर्सो फालिज में मुब्तला हुअण करे अदब खां कटियल हुई, पर अञा बि वटि केतिरो ई मवाद अनछपियल सूरत में मौजूदु आहे। मौजूद सामाइन असांजे अॼु जे प्रोग्राम जी शाइरा हुई नजमा नूर फिलपोटो ऐं असांजे हिन अॼु जे प्रोग्राम जी चोथी जेका लेखिका आहे 12 अदब जी सर्जणार आहे नसरीन वफ़ाई। सिंध जी सरज़मीन उहा वाहिद सरज़मीन आहे जंहिंजे ज़रे ज़रे मां निरालनि रंगनि ऐं मुनफ़रद ख़ुशबू सां गुल फुटा ऐं पूरी धरतीअ खे ख़ुशबू सां वासे छॾियाऊं। ही उहा सरज़मीन आहे जिते जी मिटीअ खे मान ॾीजे माउ जो दर्जो ॾिनो।
उन ख़ुशहाल ऐं ज़रखेज़ सरज़मीन मां केतिरा ई ज़रखेज़ ज़हन ॾुख जे सलनि या फुटी निकिता, जिन जे कलम इल्म ऐं अमल पूरी दुनिया जे अदब खे मात ॾिनी। चयो वञे थो त रोमांस जो लफ़्ज़ सभ खां पहिरीं यूरोप खां शुरू थियो ऐं हुनजो पहिरियों इस्तेमालु रूसे कयो। जॾहिं पंहिंजे सिंध जे लोक गीतनि खे पढ़ां थो त मूंखे फितरत जो सॼो रोमांस उन्हनि गीतनि में नज़र अचे थो जेको असांजे अणपढ़ियल औरतुनि जा चयल आहिनि, जिन जो तालुक 10वीं सदी ईस्वी खां अॻिलियो आहे ऐं रूसो 17वीं सदीअ में ॼाओ आहे। न फ़क़्ति एतिरो पर जॾहिं शिकारपुर जी तारीख़ में जाती पाए ॾिसे थो त उते असांखे सिंधी अदब आगाटो बिनी आगाटो नज़र अचे थो। शिकारपुर सिंध खे वॾा ज़हीन माण्हू ॾिना आहिनि, जिन में सामी, फानी, अयास ऐं न्यास जा नाला वॾे नामाचार सां ॻणाए सघजनि था। ऐं हुन बैदि बि केतिरा ई नाला अॻिते आया जिन पंहिंजे इल्मु वसीले अदब जी दुनिया में पंहिंजी जुदा सुञाणप क़ाइमु कई। न फ़क़्ति शिकारपुर जे मर्दनि अदब जी दुनिया में पंहिंजी निराली सुञाणप क़ाइमु कई, पर शिकारपुर जे औरतुनि बि सिंधी अदब में पंहिंजी हैसियत मंझराई, जिन में बादाम नातवा, रोशन आरा, रशीदा एजाब, सुमिरा ज़रीन ऐं नसरीन वफ़ाई जा नाला ॻणाए सघजनि था। किन माण्हुनि ते जनम भूमीअ जो असरु थींदो आहे त किन माण्हुनि ते ख़ानदान जो असरु थींदो आहे, पर असांजे नसरीन जो उहा ख़ुशकिस्मती आहे जो खेसि ॿई शयूं विरसे में मिलियूं आहिनि। शिकारपुर संदसि जनम भूमि बणी ऐं वफ़ाई ख़ानदान जो सांस नानाणको रिश्तो आहे। कॾहिं ज़िक्र वफ़ाई ख़ानदान में निकितो आहे त उन अज़ीम इंसान मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई खे बि यादि कजे, जंहिं सभ खां पहिरीं तज़करा मुशाइर सिंध जहिड़े अदबी तारीख़ सिंध खे ॾेई ॼण त सही रुख में अदबी तारीख़ लिखण जी बुनियादु विधो। अहिड़े ख़ानदान सां तालुक हुजण करे नसरीन जे हिसे में बि अदब ऐं शाइरी आई, जंहिंखे हिन निहायत जी ख़ुशअसलूबीअ सां क़बूलु कयो। नसरीन वफ़ाई पहिरीं नवंबर 1929 ते ॻोठ जिंदोदेरे जॾहिं शिकारपुर में अब्दुल कादिर भुट्टे जे घर में जनम वरितो। संदसि वालिद ख़ुशहाल ऐं रोशन ख़्याल सोच जो मालिक हो, जंहिं करे हिन पुटनि सां गॾु धीअरनि खे बि पढ़ायो। नसरीन इब्तिदाई तालीम ॻोठे प्राइमरी स्कूल मां वरिती। मैट्रिक गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल लाड़काणे मां 1976 ईस्वी में, इंटर गवर्नमेंट गर्ल्स कॉलेज लाड़काणे मां 1978 ईस्वी में, BA MA प्राइवेट कोर्स सिंधी अदब में 2006 ईस्वी में कयाई ऐं BA जी डिग्री 2004 ईस्वी में ओल्ड कैंपस हैदराबाद मां हासिलु कयाई। हिन पंहिंजी अमली ज़िंदगीअ जी शुरूआति सिंधी लैंग्वेज टीचर तौरु 1976 ईस्वी खां कई, जंहिंखां 4 सालनि ताईं नातो निभायाई। उन बैदि जॾहिं संदसि शादी ताहिर हुसैन वफ़ाई सां थी त उहा परी छॾे ॾिनी ऐं पूरो टाइम पंहिंजे घर लाइ वक़फ़ कयाई, पर हिन जे अंदर में हिकु उस्ताद मौजूदु ई रही, जेको सदाईं खेसि उस्ताईंदो रहियो। ऐं हिन ॿियो भेरो 1997 ईस्वी खां हिकु उस्ताद तौरु नौकिरी शुरू कई ऐं हिन वक़्तु सेंट बोनावेंचर स्कूल हैदराबाद में पैगम्बरी पेशे सां सलाहियल आहे। छा साईं असां अक़ीदत जी हद ताईं मोहबत कंदड़ असांजे हिन लेखकार अलामा आया काज़ी जे मज़मून अदब ऐं ज़िंदगी घणो उत्साह बख़्शियो। हिन महसूसु कयो त हर पढ़ियल माण्हूअ खे लिखणु घुरिजे। अहिड़ी रीति लिखण जी शुरूआति नंढपण में हिलाल पाकिस्तान अख़बार जे ॿारनि वारे सुफ़े में ॿारनि लाइ कहाणियूं लिखण सां कई। खेसि घर जे अदबी माहौल लिखण लाइ उसायो। उन बैदि जॾहिं वफ़ाई ख़ानदान में शादी थी त ताहिर हुसैन वफ़ाई अदबी ज़ोक़ रखंदड़ इंसान हो, जेको खेसि विच विच ते लिखण लाइ उत्साहींदो रहियो। नसरीन जी सुञाणप ॿाराणी लेखकार रही आहे, पर हिन जेको ॿियो वॾो कमु कयो आहे सो निहायती काराइतो ऐं लाभाइतो आहे। सो आहे घरेलू टुटका ऐं हथ जा हुनर। जीअं त हिन वक़्तु हथ जो हुनर सिंध मां ख़तमु थींदो वञे ऐं घरेलू टुटका ॿाराड़ियुनि में बि इस्तेमालु नथा कया वञनि। हिन कोट खे नज़र में रखंदे हिन पहिरियों किताबु असां ऐं असांजो घर लिखियो, जेको वफ़ाई प्रिंटिंग प्रेस पारां 2006 ईस्वी में छपजी पधिरो थियो। हिन किताब में संदसि ज़ाती तजुर्बनि ऐं ॿियनि वॾेरनि ॿुधल टोटकनि खे साइड़े किताबी सूरत ॾिनाई, जेको कमु निहायती लाभाइतो आहे। जेकॾहिं हुनखे स्कूलनि में लागू कयो वञे त असांजो नओं नसुल हुन मां घणो कुझु पिराए सघे थो। हिन किताब बाबति सिंध जो नाले वारो मुसविर ज़फ़र काज़मी लिखे थो, नसरीन वफ़ाई किताब असां ऐं असांजो घर लिखी सिंधी सुगड़ औरत जो हक़ ऐं फर्ज़ अदा कयो आहे। हीअ किताब हर कंहिं माउ लाइ हिकु ख़ूबसूरत तोहफ़ो आहे। हर कंहिं पढ़ियल माउ जो फर्ज़ आहे त हू घर ऐं बेड़े जा वड़ अदा करे ऐं छा सचल ऐं सामीअ जे सुलूकनि सां बचनि जी परवरिश ऐं रहनुमाई करे। संत ॿियो किताब नंढड़ा सुहिणा प्यारा ॿार प्राइमरी लेवल जे ॿारनि लाइ शाइरीअ ते ॿधल आहे, जेको बुखारी प्रिंटिंग प्रेस हैदराबाद पारां 2005 ईस्वी में छपजी पधिरो थियो।
हिन किताब जी कुझु चूंड शाइरी गाबा सीरीज़ जे किताबनि में बि छपिजी चुकी आहे ऐं गुलड़नि जहिड़नि ॿारनि लाइ लिखियल संदसि शेयरनि में केतिरा ई मैसेज आहिनि ऐं केतिरियूं ई नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं निहायती आसान नमूने सम्झायल आहिनि, जिन में महिनत, मींहुं, सुबुह, कंप्यूटर, बुधी ऐं ॿियनि मौज़ूअनि ते शाइरी कई वई आहे। हिननि मौज़ूअनि मां के त फितरी आहिनि त के साइंसी, पर हर मौज़ू सां बहितरीन निबाह कयो वियो आहे। हिते आउं संदसि बैत सुबुह मां ॿ बंदि ॾियां थो, जंहिंमें हुन ख़ुदा जी मौजूदगी जो बि अहसासु ॾियारियो आहे ऐं हिकु माउ जो फर्ज़ बि साम्हूं आंदो आहे, जंहिं लाइ चयो वेंदो आहे त ख़ुदा माउ जे रूप में पंहिंजे पाण खे पेश कयो आहे। हर कंहिं शइ में नज़र अचे थो, हर कंहिं शइ में नज़र अचे थो, हर हंधि पसिजे ख़ुदा सुबुह जो, मज़े मज़े जी नेरनि थी ठाहे, मज़े मज़े जी नेरनि थी ठाहे, सभिनी जे लाइ अमा सुबुह जो, सभिनी जे लाइ अमा सुबुह जो। संस्कृत किताब जिंदो मुंहिंजी जिंद यादगिरियूं, हिन किताब में नंढपण खां हिन वक़्तु ताईं जो यादगिरियूं शामिल आहिनि, जेतिरो हुन के यादगिरियूं बेतरतीब आहिनि। जे सलीक़े सां हुननि खे कलम बंदि कयो आहे, हुन मां उहा बेतरतीबी बि ख़ूबसूरत लॻे थी। ऐं हिन पंहिंजे यादगिरियुनि में उहे ॻाल्हियूं ई सलियूं आहिनि जेके हुनजे अंदर में जाइ जोड़े छॾियूं। हुन न कंहिं ते तंज़ कई आहे ऐं न कंहिं ते का नुक़्ता चई, हूअं बि मञियल उसूल आहे त सुठा माण्हू चङायूं तलाश कंदा आहिनि ऐं ख़राब माण्हू बुरायूं ॻोल्हे लहंदा आहिनि। हिन किताब जो मुआद सिंधी ॿोलीअ जे 2 गुणे लेखक ऐं सफ़रनामा निगार अल्ताफ़ शेख लिखियो आहे। अल्ताफ़ मुआद में लिखे थो, नसरीन जो ई मेमोरीज़ हुन करे बि दिलचस्प ऐं आम आहिनि जो हुन में असांजी सिंध जे बेहद नंढड़नि ॻोठनि, शहरनि ऐं वॾनि शहरनि जूं ॻाल्हियूं शामिल आहिनि। नसरीन पंहिंजे पारां में लिखियो आहे त हिकिड़े ॾींहुं मूंखे ख़्यालु आयो त जेसि ताईं मां जीअरी आहियां तेसि ताईं त उहे ॻाल्हियूं मां ॿारनि खे ॿुधाईंदी रहंदसि, पर जॾहिं मां मरी वेंदसि तॾहिं उहे ॻाल्हियूं बि मूंसां गॾु मरी वेंदियूं ऐं इहो दौर बि मूंसां गॾु मरी वेंदो। इन करे मूंखे इहे ॻाल्हियूं लिखणु घुरिजनि त जीअं मूंखां पोइ बि उहे ॻाल्हियूं दुनिया में रहिजी विया। हीअ सोच सिर्फ़ु हुन माण्हूअ जे ज़हन ते नक्श बणिजी वेंदी आहे जंहिं माण्हूअ खे ईंदड़ नसुल जो ओंदो हूंदो आहे। हिन किताब में न रुॻो संत ॻोठ जिंदे दरे जूं यादूं समायल आहिनि, पर हिन किताब में उतां जे मानायतनि माण्हुनि जो बि ज़िक्र आहे। हिन जे दिलि में कंहिं न कंहिं रूप में सिंध जी धड़कन हिन ॿुधी आहे ऐं हिन पंहिंजे ॾुखनि खे पंहिंजे यादगिरियुनि में ओॾो बि अचनि न आहे ॾिनो। हुन बाबति हुन लिखियो आहे, मूं हिकु सुठी पुरसकून ऐं कामयाब ज़िंदगी गुज़ारण जो राज़ ॻोल्हे वरितो, उहो ही त कंहिं बि ॾुखाईंदड़ यादि खे दिलि में जाइ न आहे ॾियणी, कंहिं बि तकलीफ़ ॾियण वारे ख़्याल खे दिलि में न आहे आणणो। मजमूई तौर ते यादगिरियुनि जे लिहाज़ खां हीअ किताब सुठनि किताबनि में शामिल करण जहिड़ो आहे ऐं हर कंहिंजे पढ़ण ऐं परूड़नि जहिड़ो बि आहे। हीअ किताब नसीम बुक डिपो हैदराबाद पारां 2007 ईस्वी में छपियो। संदसि चोथों किताब हुनरमंद हथ, सिंध जा मुख़्तलिफ़ हुनर। हिन किताब में हथ जो हुनर बाबति तफ़सीली ॼाण ॾिनी वई आहे ऐं फिगर्स बि हिन पाण ठाहिया आहिनि। ऐं सम्झां थो त हीअ किताब तमामु घणो काराइतो आहे, छाकाणि जो असां वटि हिन क़िस्म जो कमु तमामु घटि थियो आहे ऐं हिन मौज़ू ते को 1-2 किताब मस्तु छपियल आहे। तंहिं करे हिन जी अहमियत ऐं हिफ़ाज़त खे सम्झण जी ज़रूरत आहे। हिन किताब में जिते हुनरनि जी सिख्या ॾिनी वई आहे उते उन्हनि जा ख़ूबसूरत स्केचिस पिणु ॾिना विया आहिनि। पर अफ़सोस रुॻो हिन ॻाल्हि जो आहे त हीअ किताब जेकॾहिं को सरकारी इदारो छपाए हा ऐं हुनखे आर्ट पेपर ते रंगीन स्केचनि सां सिंगारे साम्हूं आणे हा त यकीनन वॾो लाभ ॾे हा, पर हिते जा इदारा कम खे न पर स्टेटस खे अहमियत ॾींदा आहिनि। हुन खां अलावा संत 2 किताब तयारी वेठा आहिनि, जिन मां हिकु किताब ते कहाणियूं पाकनि वारियूं कहाणियूं ॿारनि लाइ ऐं ॿियो किताब रद पचा जे तरीक़नि ते आहे। हीअ 2 किताब मौज़ू जे लिहाज़ खां शाकार किताब चई सघिजनि था। सचाईअ खे पसंदि कंदड़ असांजी हिन लेखिका खे आत्म कथाऊं ऐं सफ़रनामा घणा वणंदा आहिनि। संदसि ख़्याल आहे त हुननि में सचाई जो अंसर नुमाया हूंदो आहे। नसरीन हिन वक़्तु ताईं जेको बि लिखियो आहे ऐं जेतिरो बि लिखियो आहे सो संत मन ऐं चवण ते लिखियो आहे, हिन कंहिंजे डिक्टेशन ते लिखियो, जंहिं करे खेसि समूरा किताब पंहिंजे ख़र्च ते छपाइणा था। गिलेमर जे हिन दौर में सस्ती शोहरत खां कोई दूर असांजे हिन सिंध जा ई पंहिंजे घर में न फ़क़ति ख़ूबसूरत लाइब्रेरी क़ाइमु कई आहे, पर संद वर जे विछोड़े खां पोइ हुनजे नाले सां ताहिर वफ़ाई वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन क़ाइमु करे फिलाई कमु पिणु कंदी रहे थी। हुन खां सवाइ हिकु अहम ॻाल्हि बि रिकॉर्ड ते आणणु ज़रूरी थो सम्झां त हिन पंहिंजे औलाद खे न रुॻो लतीफ़ जी ॿोली जो पाबंद बणायो आहे, पर हिन पंहिंजे औलाद खे हथ जो हुनर बि सेखारियो आहे।
ऐं संदसि न्याणियूं बि सुई धागे जो कमु सुठे नमूने ॼाणनि थियूं। संदसि हिकु न्याणी जेका इंजीनियरिंग पास आहे, पर हिन सुई धागे सां अहिड़ा त ख़ूबसूरत आर्ट ठाहिया आहिनि जो उन्हनि खे ॾिसंदे अखियूं पियूं ठरनि, न त किथे इंजीनियरिंग किथे सुई धागो। नसरीन वफ़ाई हिन वक़्तु कासमाबाद हैदराबाद में रिहाइश पढ़ी रहे। मुज़िज़ सामीन, असांजे अॼोके हिन प्रोग्राम जो 4 लेखकाऊं हुयूं, उन्हनि जो तारीफ़ी खाको पंहिंजे साम्हूं पेश कयो वियो ऐं हाणे ईंदड़ हफ़्ते ताईं पंहिंजे मेज़बान अली नवाज़ आरी तरफ़ ॾींदा इजाज़त। चंद सलामत, साथ सलामत। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन